प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, फुटी जे आबादगारनि में बेचैनी आहे। उहा बेचैनी मुनासिब अघु न मिलण जे करे आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां मुक़ररु कयल 8,500 रुपया फ़ी मण पिणु आबादगारनि खे नथो मिले। उन ते अॼु अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी पिणु नोटिस वरितो आहे, बल्कि ॻणती जो इज़हार कयो आहे ऐं हिदायत जारी कई आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत आबादगारनि में बेचैनी ख़तमु करे ऐं सिंध हुकूमत ख़ासि करे आबादगारनि खे हक़ ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा करे। अॼु हिकु प्रोग्राम जिन में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त गुज़िरियल साल जेका बरसाति पई, बल्कि महा बरसाति पई, उन में फुटियुनि जो फ़सुलु त ॼणु मुकमल तबाह थी चुको हो। हिन साल फुटियुनि जो फ़सुलु जेको टारगेट आहे उहो अचीव थींदो ऐं मुक़ररु अघु केतिरो हुजणु घुरिजे, वफ़ाक़ी हुकूमत केतिरो पई ॾिए, आबादगारनि जा कहिड़ा मौक़िफ़ आहिनि। प्रोग्राम जिन में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। न त असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सैयद महमूद नवाज़ शाह साहब, पाण आबादगार अॻुवाण आहिनि। उन सां गॾोगॾु ज़ाहिद बुरुली साहब पिणु आबादगार अॻुवाण आहिनि। साईं शाह साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ कयूं त सभ खां पहिरियां त इहो त हीअ 18वीं तरमीम खां पोइ एग्रीकल्चर त प्योरली प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। फुटी जे फ़सुल जो अघु कंहिंखे मुक़ररु करिणो आहे, वफ़ाक़ी हुकूमत खे या सूबाई हुकूमत जो कमु आहे इहो? शाह साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ते अचे पियो? जी, मूंखे तव्हांजो आवाज़ अचे पियो। जी शाह साहब, अव्हां सवाल ॿुधो या रिपीट कयां? न मूं तव्हांजो सवाल ॿुधी वरितो। जी प्लीज़। अच्छा, साईं गुज़ारिश आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 18वीं अमेंडमेंट में ज़राअत जूं जेके सभु शयूं आहिनि उहे हाणे सूबे ॾांहुं ट्रांसफर थियल आहिनि, त रेट बि तय करणु जेको आहे सो सूबे जे ई इख़्तियार में आहे रेट तय करणु। जी, त इहो सूबाई मामिलो आहे। जी 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 जी। वफ़ाक़ जो रेट जे मामले में कंहिं क़िस्म जी का दख़ल अंदाज़ी कोन्हे, सूबा पाण पंहिंजो मुक़ररु कंदा। न, थोरी इन ॻाल्हि में गुज़ारिश करियां, उहा इहा आहे त छो त कॉटन एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट जे बिज़नेस में तमामु घणो इन्वॉल्वड आहे। इन में का कानूनी रंडक कान्हे त अगरि क़ीमत तय करण जे लाइ ऐं अगरि को वफ़ाक़ी इदारो इन में इन्वॉल्व थिए थो फुटी जी ख़रीदारी में अघ खे स्टेबल करण जे लाइ, त को रंडक ऐं गैर क़ानूनी कमु न आहे। पर असांजो चवणु इहो आहे त बेसिक जेको ज़राअत जो हिन वक़्तु स्ट्रक्चर ऐं ढांचो आहे उन जी 100% जेका ज़िम्मेवारी हिन वक़्तु आहे सा सूबे जी आहे। सूबे छो त कंहिं बि तय न कयो रेट, त रेट हिन साल जेको आहे सो वञी वफ़ाक़ कयो, छो त इम्पोर्ट जे मद में हुननि खे $1 अरब यानी 300 अरब रुपयनि खां मथे ख़र्च करणो पियो पए फुटीअ में। उनखे इनकरेज करण जे लाइ फुटीअ खे वफ़ाक़ जेको आहे सो हिकिड़ो रेट तय कयो। पोइ शाह साहब, अव्हां कीअं पिया ॾिसो त अव्हां ठीकु पिया चओ त $1 अरब इम्पोर्ट करण वारो मामिलो आहे, उहो ठीकु आहे, पर अगरि सूबा मुक़ररु नथा कनि त वफ़ाक़ मुक़ररु करे त पियो हुजणु केतिरो घुरिजे, ख़ासि करे सिंध में फुटी जो फ़सुल जो मुक़ररु केतिरो हुजणु घुरिजे अव्हां जी? न साईं ॾिसो, ॻाल्हि ॿुधो न, हिन वक़्तु जेका सरे दस्त सिचुएशन इहा आहे त हुकूमत हिकिड़ी सपोर्ट प्राइस तय कई आहे। सपोर्ट प्राइस जी मतिलबु छा आहे त इन रेट खां इन रेट ते वञी ख़र्च निकिरंदो ऐं ख़र्च खां पोइ 2 रुपया मुनाफ़ो थींदो। इन इहो घटि में घटि जेको रेट आहे इहो सपोर्ट मिलणु खपे। मथे जेको तय न आहे थियल त इहो वॾो मुनाफ़े बख़्श रेट आहे, सो हिकिड़ो सपोर्ट प्राइस आहे जेका सरकार तय कई आहे। तव्हांखे अगरि यादि हुजे त जेका रिकमेंडेशन पे आयूं इलाइक़नि मां के 10 के 12,000 के उन खां मथे पे रेट्स प्रपोज कया सरकार खे, पर सरकार पंहिंजो रेट 8,500 रुपया कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऐं उन में ॿियूं तय करे हिकिड़ो रेट तय कयो। पर आउं तव्हांखे गॾोगॾु ॻाल्हि ॿुधाए छॾियां त जॾहिं रेट इहो सपोर्ट प्राइस तय कयो वियो हो ऐं मैकेनिज़म ख़रीदारीअ जो तय कयो वियो हो, तॾहिं ई असां सिंध आबादगार बोर्ड इहा शइ चिटे अंदाज़ में कई हुई त हीउ जेको रेट जो तय थियणु ख़ुशाइन आहे, पर जंहिं तरीक़ेकार सां इहो रेट सपोर्ट थींदो इहो लागू करणु तमामु डिफिकल्ट ऐं ॾुखियो आहे। ऐं अॼु बि थो ॿुधाए छॾियां त इहा जेको असीं उमेद रखियो वेठा आहियूं त जेको मैकेनिज़म तय थियो आहे उन जे तहत को फुटियुनि जे अघ खे सहारो मिलंदो, इहो तमामु डिफिकल्ट, ॾुखियो, चैलेंजिंग ऐं तक़रीबन सम्झो त नॉन डूएबल आहे, छो त सरकार हिन में तय इहो कयो आहे त ख़रीदारी कंदा हिकु पर्टिकुलर कॉटन ग्रेड जी डायरेक्ट फ्रॉम जिनर, इन करे उन जो किन पर्टिकुलर TCP जे थ्रू कंदी जेका कई वई आहे। मूं असांजी TCP में ॻाल्हि ॿोल थी आहे त हुननि जो चवणु इहो आहे त इन में कंहिं बि क़िस्म जो
फुटी जी ख़रीदारी जी ॻाल्हि कोन्हे, जेका जिंद कॉटन आहे उन जी ख़रीदारी जो ज़िक्र आहे ऐं पोइ उन जे थ्रू सपोर्ट मिलणी आहे ग्रोवर खे। इन करे बाय इट सेल्फ इहो मैकेनिज़म तय थियणु जेको आहे इन में ई काफ़ी जेके आहिनि से मसला मसाइल ऐं फॉल्ट आहे ऑलरेडी। पोइ शाह साहब अवां त इहो पिया चओ त वरी बि ॼण इहो फ़ाइदो वञी कारखाने जे मालिक खे थींदो, आबादगार खे या हारी खे इन मां को फ़ाइदो थींदे या सपोर्ट थींदे फ़िलहाल नज़र न पियो अचे। ॾिसो, असीं उमेद था रखूं त असांजी जेका सोच हुजे उहा ग़लति हुजे, ख़ुदा को फ़ाइदो थी सघे, असांजी उमेद था रखूं। पर मुंहिंजी नज़र में जेका क्वांटिटी रखी वई आहे, जेको तरीक़ेकार रखियो वियो आहे ख़रीदारी जो, उन सां हिन वक़्तु सरे दस्त आउं नथो सम्झां त फुटिन जे काश्तकारनि खे को इन शइ जो को फ़ाइदो मिलंदो सरकार जी ख़रीदारी सां। बैनुल अक़वामी सिचुएशन ऐं ख़रीदारी में चेंज अचे थी, उहा ॻाल्हि जेका आहे त अञा डिफरेंट आहे। शाह साहब आउं वरी ॿीहर अवां वटि अचां पियो, साईं ज़ाहिद बुरड़ी साहब जो बि कमेंट वठो। ज़ाहिद साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी साईं। अच्छा ज़ाहिद साहब अवां तफ़सीली ॿुधो शाह साहब खे। शाह साहब जो चवणु आहे त हीउ हिकु मैकेनिज़म ठाहियो आहे हुकूमत, उन मां आबादगार खे कंहिं क़िस्म जी सपोर्ट या हारी खे कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो मिलंदड़ उमेद आहे, पर नज़र नथो अचे। हीउ हिकु मैकेनिज़म आहे, इन सां त ॼण वरी बि कारखाने जे मालिक खे फ़ाइदो थींदो। कॉटन कपह या फुटी डायरेक्ट आबादगार खां न वठी वेंदी, उहा जॾहिं फिल्टर थी ॿी शक्ल में ईंदी त पोइ वरिती वेंदी। आबादगार बोर्ड अवां सिंध जे आबादगार हिन मामले खे कीअं पिया ॾिसनि? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजी तंज़ीम जी तर्जुमानी कंदुसि। मुंहिंजी तंज़ीम आहे ऐवान ज़राअत। ऐवान ज़राअत, बिल्कुलु सही। जेॾीमहिल 8,500 रुपया कॉटन जो रेट फेडरल गवर्नमेंट मुक़ररु कयो हो जी, उन वक़्त में असां ऐवान ज़राअत वारनि रड़ कई त बाबा 8,500 रुपया त रेट 2022 में हो ऑलरेडी जी, ऐं फुटीअ 9,000 ताईं विकाणी आहे पोयां 2022 में जी। हाणे दुनिया मटिजी वई आहे, महांगाई डबल थी वई आहे, इनपुट प्राइसिस डबल थी वियूं आहिनि। असां 13,000 रुपया घटि में घटि प्राइस उन जे लाइ सजेस्ट कई हुई। जी, मां थोरो तव्हांखे बैकग्राउंड में खणी थो वञा। जी, अॼु खां कुझु ॾींहं पहिरीं पाण 14.5 मिलियन बेल्स पैदा पे कयूं। जी, पोइ दफ़ा अची वियासीं पाण 5.5 मिलियन बेल्स ते, ऐं पोइ साल पाण ॿाहिरां इम्पोर्ट कयूं आहिनि 5 मिलियन बेल्स, 5 मिलियन बेल पाण ॿाहिरां इम्पोर्ट कयूं आहिनि। उन जे लाइ पाण $1.3 बिलियन पाण ख़र्च कयो आहे ॿाहिरां शयूं घुराइण ते, कॉटन घुराइण ते। ऐं हिन टाइम ते जेका कॉटन जी सोइंग आहे उहा ठीकु आहे, ऐं चवां थो पोएं साल खां थोरी बहितर आहे, पर जेको ही 6,500 रुपया रेट हींअर मार्केट में मिले पियो, गवर्नमेंट 8,500 कयो आहे। ठीकु आहे, पहिरीं ॻाल्हि मां पीपल्स पार्टी के आसिफ ज़रदारी साहब जे चेयरमैन जो थोरो अदा कयां थो त उन 8,500 जे लाइ चयो आहे कि इहो रेट मिलणु खपे जी, पर गवर्नमेंट जो इहो काफ़ी न आहे इहो चवणु रेट मिलणु खपे, रेट मिलणु घुरिजे। मां थोरो तव्हांजे नाज़रीन खे यादि हलाईंदो वञा त 1992 में पाकिस्तान जेको आहे सो 128 लख बेल्स कयूं हुयूं 1992 में, ऐं इंडिया जूं बेल्स हुयूं 110 जी, 110 लख बेल्स हुयूं। पोएं साल ॿुधी गौर सां ॻाल्हि ॿुधो, इंडिया कयूं आहिनि 4 करोड़ बेल्स ऐं पंहिंजूं हुयूं 55 लख बेल। जिते हू पाण 92 में उनखे अॻियां हुआसीं, पाण एतिरो पोइ हिते थी विया आहियूं जो हू 4 करोड़ बेल्स ते हली वियो, असां 55 लख बेल्स ते अची विया आहियूं। हाणे गवर्नमेंट खे पाण सोचणो आहे, ही बराबरि जेको दिस इज़ अ टर्निंग पॉइंट, और के टर्निंग पॉइंट चवां थो त ही जेका 6,500 रुपया जेका बदमाशी गुंडागर्दी जिन्नासी लॻी पिया, ही हिकिड़ो कोहिस्तानी ग्रुप आहे। ऐं क्लियर चवां थो जेको मैनिपुलेट करे पियो, दे वांट टू फिनिश कॉटन क्रॉप, कॉटन खे सिंध मां ख़तम करणु चाहिनि था, छो जो कॉटन ऑलरेडी जेको आहे सो असांजे जेके बेल्ट आहिनि, टंडे मोहम्मद ख़ान जा शेख बेल्ट जो बेल्ट आहे, टंडे हलार जो बेल्ट आहे, इहो सॼो केलो थी वियो आहे। टंडो मटियारी पंहिंजो अधु काफ़ी जे शयूं के वञनि पिया केले ते, माण्हू कमनि ते। थोरो घणो जेको माण्हुनि में कॉटन जो हो, आउं सम्झां थो हिन साल जेको आहे सो ही कॉटन जो जनाज़ो कटंदा। बिलर जेको आहे सो एतिरो स्ट्रॉन्ग थी वियो आहे, भला छो 8,500 गवर्नमेंट थी चए, आसिफ साहब पई चवे एतिरी न बिलर में ताक़त आहे जेको 8,500 नथा ॾियनि,
मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, अॼु जेको आहे सो घोटकी तव्हांजो सिंध जो शहर आहे, घोटकी जे भरिसां ॾहरकी जो रेट आहे अॼु 6,500 रुपया कॉटन जो। ॾहरकी खां तकरीबन जेको आहे 42 किलोमीटर परे सादकाबाद में अॼु जो रेट आहे 8,600 रुपया। छो पंजाब जे कपड़ा खे सोन लॻल आहे। अॼु जेको आहे सो किसान बोर्ड जे सदर मूंसां ॻाल्हायो, तव्हांजे सिंध जे करे जी असांजो बेड़ो ॿुधी वियो आहे, तव्हां वटि 6,000 रुपया तव्हां कॉटन विकिणो पिया, तव्हांजो जिनर जेको आहे 5,000 बेल्स सस्ते अघ में कराची में विकिणो छॾे। पंजाब जो जेको आहे सो जेको आहे जिनर उहो असां खां उन महांगी कपड़ा वरिती आहे, उहो विकिणी कोन पियो सघे। सिंध सॼे मुल्क खे कॉटन खे तबाह पियो करे। मां हाणे बि चवां थो तव्हांखे त सिंध जेको आहे सो उनखे जेकॾहिं तव्हां रसो न विधो, अब तो मां छा चयो पोइ साल जेको हींअर हिन साल जॾहिं सोइंग शुरू थी ऑल पाकिस्तान टेक्सटाइल मिल एसोसिएशन एक्ट मां चयो त कॉटन में 8,000 रुपए का रेट घटि थियो त कॉटन खत्म थी दिल्ली एक्ट मां इहो चवे थी। हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो न, मुल्क जी कंडीशन इहा आहे। अॼु बैंक ऑफ अमेरिका चए थी त डॉलर तव्हांजो 340 ते वेंदो। अॼु जेको आहे सो वर्ल्ड इकोनॉमिक चवे पई त तव्हांजो जेको आहे सो पाकिस्तान इज द 4th बिगेस्ट लेंडर, जो कर्ज खणण वारो मुल्क आहे। IMF का 4थो नंबर सॼी दुनिया में पाकिस्तान अची वियो आहे। अरे बाबा तव्हां पंहिंजे मुल्क जे आबादगार खे छो नथा सपोर्ट कयो? इहा कॉटन ते तव्हां 1.3 बिलियन अरब डॉलर ॿाहिरां ॾेई घुरायो था। ही गरीब जेके आहिनि उन्हनि खे तव्हां 6,500 ॾियण लाइ तयारु कोन आहियो। थोरो एडमिनिस्ट्रेशन थोरो हिननि खे टाइट कयो आहे। अॼु सभु बिलूं बंदि थी वियूं, अॼु सभु बिलूं बंदि थी वियूं आहिनि ऐं फुटी जेके आहिनि सॼियूं कारखाननि जे ॿाहिरि बीठी आहे। ही सिधी सिधी गुंडागर्दी आहे। गवर्नमेंट खे न गुंडागर्दी हिनखे न कयो। आई टेल यू वन थिंग, द कॉटन विल बी फिनिश फ्रॉम सिंध एंड पाकिस्तान। सर आउं वरी ॿीहर वटि अचां पियो। अच्छा महबूब नवाज़ शाह साहब, जी सर साईं शाह साहब, हाणे भरूडी साहब हिकिड़ो पॉइंट उथारियो आहे त पंजाब जा रेट्स ऐं सिंध जे रेट्स में फ़र्क़ु आहे। ही जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं रेट मुक़ररु करे थी पई त पोइ इहो फ़र्क़ु छो? सभिनी खां पहिरीं ॻाल्हि असांखे क्लियर ॻाल्हि सम्झणी खपे त रेट तय कहिड़ी शइ जो थियो आहे। ठीकु आहे, हिननि हिकिड़ो रेट तय कयो आहे जिंट कॉटन जो, ग्रेड 1 कॉटन जो हुननि हिकिड़ो रेट तय कयो आहे। उन प्रॉपर हिकिड़ी स्टेपल लेंथ आहे। जॾहिं इहा मूंखे ॻाल्हि ॿुधाई TCP चेयरमैन साहब त मूं साईं जिन खे फरमायो त साईं इहो तव्हां रेट त तय कयो, पर उन जी फुटी जेका थींदी उहा कहिड़े क़िस्म जी थींदी, उन जे चेक करण जा औज़ार जेके आहिनि से ही जिनर वटि कोन्हनि। इहो रेट कीअं 8,000 रुपया माण्हूअ खे मिली सघंदो? मिसाल के पर्टिकुलर ग्रेड जी फुटी केरु ॾे पहुचाए, इहो केरु तय कंदो? त हुननि वटि इन सवाल जो जवाबु न हो ऐं इन ई करे असां चयो त ही हिकिड़ो मीटिंगुनि में वेही ऐं हिकिड़ो मैकेनिज़म ठाहियो वियो त बाबा ग्रोवर ख़ुशि थी वञनि हलिया त फुटी जो रेट जेको आहे सो इहो थिए। ॿी ॻाल्हि इहा आहे त पंजाब में जेका फुटी जी जिनिंग ऐं टेक्सटाइल जी कैपेसिटी क्रिएट थियल आहे सा तमामु वॾी ऐं ह्यूज आहे। हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखिजो त पाकिस्तान जी 80% फुटी पंजाब में थींदी हुई। पोयनि 2-3 सालनि में पंजाब जो फुटीअ जो एरिया तमामु घणो वियो आहे। इन हिकिड़ो त तव्हांजे कमंद में, ॿियो तव्हांजे मेज़ यानी मकई में, ऐं 3 नंबर ते तव्हांजी पैडी यानी साड़ीअ में कन्वर्ट थियो आहे। जेका बि पाकिस्तान में फुटी पोयनि 2 सालनि में इंक्रीज़ थी आहे उहा सिंध जे करे थी आहे। पोएं साल जेका प्रोडक्शन जेका घटि थी, जीअं साईं जाहिद साहब फरमाए पियो, उहा वधि में वधि रिडक्शन बि इन करे थी आहे छो त सिंध में तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां पाण 80% हिते जी फुटी तबाह थी वई। ऐं ॿियो जेको एरिया हिन वक़्तु तव्हां वटि फुटी जो हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे पाकिस्तान में, उहा बलोचिस्तान जो एरिया आहे। जेको बलोचिस्तान में जहिड़े क़िस्म जी फुटी पैदा थिए थी उहा पाकिस्तान में कंहिं जाइ ते बि उहा फुटी कान थी पैदा थिए। तो तव्हांजे सवाल शाह साहब कते कलाईं भला बलोचिस्तान जी फुटी अगरि चओ था त कंहिं ॿिए कंहिं एरिया में नथी थिए त उनजो सबबु छा आहे? मौसम सबबु आहे, लैंड सबबु आहे? ॾिसो साईं, हिन वक़्तु पंहिंजे ख़िते में सभिनी खां वधीक एवरेज यील्ड अगरि को मुल्क खणे पियो त उहो चाइना आहे। चाइना जे जंहिं सूबे में उहा फुटी थिए पई उन जा कदो ख़ार बलोचिस्तान जे सूबे जहिड़ा आहिनि। हिन वक़्तु तव्हां वटि ऑर्गेनिक कॉटन प्रोडक्शन करण जे लाइ बलोचिस्तान जे सूबे में वॾियूं वॾियूं दुनिया जूं कंपनियूं जंहिंमें ज़ारा इहे सभु माण्हू आहिनि जेके वॾी वॾी टेक्सटाइल मैन्युफैक्चरर सां गॾु हज़ारे एकड़
ऑर्गेनिक फुटी तव्हांजे बलोचिस्तान में पोखी रही आहे, नंबर 1। जी। ॿिए नंबर ते जेको स्टेपल लेंथ आहे, जेका डेग आहे फाइबर जी, उहा जेका बलोचिस्तान में थिए थी उहा पंजाब ऐं सिंध में कान थी थिए। रीज़न हुन जो इहो आहे, हुते जी जेको वेदर, उते जूं सॉइल्स जेके आहिनि, पंहिंजी सिंध ऐं पंजाब खां अक्षर थी आहे, उहे असां खां तमामु घणियूं बहितर आहिनि। पेस्ट अटैक घटि आहे, जंहिंजे करे उहा प्रोडक्शन उते पॉसिबल आहे। असां वारनि इलाइक़नि में उहा जेका आहे सा पॉसिबल कान्हे का। अजय शाह साहब, असां हिन ते त ॻाल्हायोसीं त बलूचिस्तान में किथे पई ऐं असां फ़र्क़ु आहे। हिन साल भला टारगेट केतिरो आहे ऐं पोएं साल जेका महा बरसाति पई, हिकु मींहं पिया ऐं फ़सुलु असांजो 80% फ़सुलु तबाह थियो, हिन भेरे भला उहो टारगेट अचीव करण जा चांसिस आहिनि? तव्हां ॾाढो सुठो सवाल पुछियो, छो त हिकिड़ी वज़ीर आज़म साहब मीटिंग कई हुई बजट पहिरीं, त उते हुन में पहिरीं मिनिस्टर नेशनल फूड सिक्योरिटी वज़ीर आज़म साहब प्रिज़ाइड कई, त हुन में हिक ॿिए खे मुबारकूं बाद ॾिनी पई वई त हिन साल असीं इंशाअल्लाह ताला 12 मिलियन बेल्स खे टच कंदासीं फुटीअ जी प्रोडक्शन खे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त जहिड़े नमूने जी फुटी सिंध में थी हुई, त सिंध जो जेसि ताईं तालुक हो त हिते बम्पर क्रॉप ॾिसण में आयो पिए, पर हिन वक़्तु जेको माशी क़त्ल आम कयो पियो वञे हुनजो आबादगार जो, खणी हिन साल तव्हांजी फुटी लही बि वेंदी। पर बिल्कुलु सही फरमायो साईं ज़ाहिद साहब त ही जेका फुटी आहे सो हरे हरे करे पोइ माण्हू त कोन पोखींदा। ॾिसो पंजाब में तमामु वॾो ऑप्शन आहे, सिंध जो जेको आबादगार आहे उहो इन करे मसइले ऐं प्रॉब्लम में आहे त हू फुटीअ खे नथो स्विच करे सघे, मकईअ में नथो स्विच करे सघे, सारीअ में नथो स्विच करे सघे, कमंद में, छो त अहिड़ियूं ज़मीनूं ऐं अहिड़ा पाणी पंजाब जहिड़ा असां वटि कोन्हनि। पंजाब में सारीअ जी पोखी ते को कदगन कोन्हे, असां वटि सारीअ जी पोखी जो पाणी बि कोन्हे, कदगन बि माण्हू फुटी भरे वरियो पोखीनि था, तबाह थियनि था, थोरी घणी पोखीनि था। पर जेका पोखी थिए थी, सरकार जो कमु आहे त पंहिंजी तव्हां वटि जेका टेक्सटाइल जी ऐं गारमेंट्स जी मैन्युफैक्चरिंग जी कैपेसिटी क्रिएट थियल आहे, उनखे सस्टेन करण जे लाइ मुल्क जी प्रोडक्शन खे वाधारी ॾियनि, ऐं उहा वाधारी त कोन पिया ॾियनि, त पाण जेको आहे सो बुॾंदो ओठ पुछंदे पियो तरंदे ॾिसण में अचे। बिल्कुलु सही पिया चओ, अवां बिल्कुलु सही पिया चओ। इन मामले ते ऐं ज़ाहिद साहब खां असां वरी मालूम कंदासीं त गुज़िरियल साल जेका बरसाति पई हुई ऐं 80% असांजो फ़सुल ई तबाह थियो, उन खां पोइ सिंध हुकूमत ख़ासि करे सब्सिडी ॾिनी हुई ॿिज जी मद में, ॿियनि जी मद में, उहे आबादगारनि खे मिलियो न मिलियो, केतिरो मिलियो, उन जा अॼु हिन वणुनि वारे फ़सुल ते उन जा असर बि थिया या न थिया, इन ते अञा तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। साईं महमूद नवाज़ शाह साहब ऐं साईं ज़ाहिद बुरगुड़ी साहब, असां सां गॾु ई रहिजो। खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं त फुटी जे आबादगारनि खे मुनासिब अघु न पियो मिलियो वञे। हुकूमत 8,500 रुपया फ़ी मण मुक़ररु त कयो आहे, वफ़ाक़ी हुकूमत मुक़ररु कयो आहे, उन ते बि आबादगारनि खे ख़दशा आहिनि। ऐं वफ़े खां अॻु में जेका साईं महमूद नवाज़ शाह साहब ॻाल्हि कई त इहो हिकु अघु मुक़ररु कयो वियो आहे, इहो अघु उन फुटी जो नाहे जेको फ़सुल खां आबादगारनि खां वठितो वञे पियो। इहा हिकिड़ी ख़ासि फुटी आहे, जॾहिं फुटी कारखाने वञे थी पई ऐं उहा फुटी जेका आहे उहा कन्वर्ट थी थिए कपह में, उन कपह जो इहो अघु मुक़ररु कयो वियो आहे। त इहो मिसाल जे तौर ते त आबादगारनि खे ख़ुशि करण लाइ तो अघु मुक़ररु कयो वियो आहे, पर हिन खे जेको आबादगारनि या हारियुनि खे फ़ाइदो न थींदो उन ते ऐं ॿियनि मामलनि ते बि अवां तफ़सीली ॿुधो। प्रोग्राम जे हिन हिसे में बि असां हिन ते ई ॻाल्हाईंदासीं, बल्कि गुज़िरियल साल जेका बरसाति पई हुई उन खां पोइ हुकूमत सब्सिडी ॾिनी, उहा सब्सिडी मिली न मिली, प्रोग्राम जे हिन हिसे में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं ज़ाहिद बुरगुड़ी साहब ऐं साईं महमूद नवाज़ शाह साहब। साईं ज़ाहिद बुरगुड़ी साहब, अवां साईं महमूद नवाज़ शाह साहब खे तफ़सीली ॿुधो। गुज़िरियल साल जॾहिं बरसाति पई हुई ऐं फुटी फ़सुल त ॼण त तबाह थी वियो हो, ॼण त तबाह थी वियो, 80% फुटी तबाह थी वई। उन खां पोइ हुकूमत सब्सिडी जो ऐलान कयो, सब्सिडी वॾी मद में हुई त ॿिज जी मद में मिलंदी, यूरिया ऐं DAP जी मद में मिली। केतिरनि आबादगारनि खे उहा सब्सिडी मिली हुई? छा इहा लिखियल ॻाल्हि आहे छा? सभिनी खे ख़बर आहे केतिरनि खे मिली आहे? सर केतिरनि खे मिली आहे? बहरहाल उन ते तबसरो कोन थो करणु चाहियां, तव्हांजे उन सुवाल ते अचां थो। जी सर। पहिरीं ॻाल्हि त साईं महमूद नवाज़ शाह साहब तमामु ज़बरदस्त गिरोवर आहे, ही इज़ अ वेरी नाइस मैन। मां अर्ज़ु कयां साईं जी ॻाल्हि सां मां थोरो इख़्तिलाफ़ कंदुसि। मिसाल साईं जेका कॉटन जी ग्रेडिंग जी ॻाल्हि वेठो करे, मां कॉटन जो आबादगार आहियां 40 सालनि खां जी, ऐं 40 सालनि खां फुटी लॻाईंदो अचां पियो ऐं विकिणंदो अचां पियो, ऐं मुंहिंजी 2-3 जायुनि ते बनी आहे, मुख़्तलिफ़ सीड कयां पियो। मूंखे त कॾहिं फुटी जे ग्रेडिंग नॉन ग्रेडिंग जेको रेट वधीक या घटि कोन मिलियो आहे। जेको रेट आहे पाकिस्तान सिंध जे अंदरि जेके बि कॉटन फैक्ट्रियूं आहिनि, किथे बि कंहिं बि कॉटन जे ग्रेडिंग ते या हुनजी कंडीशन ते किथे बि को रेट फिक्स कोन थो थिए। पहिरीं ॻाल्हि, लेट मी मेक इट वेरी वेरी क्लियर। रेट जेको आहे उहो तव्हां
मीरपुर ख़ासि खां वठी कश्मीर ताईं कंहिं बि कॉटन फैक्ट्री में हलिया वञो जे 6,500 हिते आहे त उते 100 जो फ़र्क़ु आहे, 50 जो फ़र्क़ु आहे। जी। ही ग्रेडिंग वारी जेके साईं जूं ॻाल्हियूं आहिनि बहरहाल इहे वैलिड कोन्हनि, न को अहिड़ियूं ॾिसण में अचनि थियूं सिंध में। हिकिड़ी ॻाल्हि चलो ॿी ॻाल्हि तव्हां इहो पोखी जी साईं खां ॻाल्हि कई। वरी पुछंदासीं जी प्लीज़। इहो बिल्कुलु तव्हां पुछो, मां 40 सालनि खां जी, 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 प्लीज़। कॉटन जो कॾहिं इहा ॻाल्हि जेका आहे ठीक है सर। थी सघे थो कराची कॉटन एक्सचेंज में अहिड़ी का ग्रेडिंग हुजे, पर जेके जिनर्स आबादगारनि खां कपिड़ा वठनि पिया उन्हनि में अहिड़ी का ॻाल्हि मूं 40 सालनि में कोन जी ज़ाहिद साहब। मूं मुख़्तलिफ़ बिज बि लॻाया आहिनि, मूं मुख़्तलिफ़ कयो आहे, पर मूंखे कॾहिं बि कंहिं कॉटन फैक्ट्री इहो कोन थियो त ग्रेडिंग में ही हिनजो रेट 6,000 आहे, हिनजो 5,500 आहे, हिनजो 8,000 आहे। Okay. दिस इज अ सरप्राइजिंग न्यूज़ फॉर मी। मुंहिंजे ओके ओके सर कम ऑन सब्सिडी सर सब्सिडी वारे मामले ते सर बिज डीएपी सब्सिडी जेको आहे सो शायदि कुझु 12 एकड़ वारनि खे मिली आहे, पर वॾनि आबादगारनि खे का सब्सिडी कोन मिली आहे। तव्हां कॉटन जी पोखी जी ॻाल्हि कई, पहिरीं 8.80 मिलियन हेक्टर ते फुटी पोखियल हुई जी। हाणे इन साल जेको आहे सो 6.52 मिलियन हेक्टर ते पोखियल आहे। हींअर पोज़ीशन इहा आहे जो पोएं साल पंहिंजी तक़रीबन कॉटन जेका आहे ऑल पाकिस्तान जो लेवल जेकॾहिं वठो त 26% कॉटन पंहिंजी डैमेज थी वई, डिस्ट्रॉय थी वई जी। पोइ ऐं हिन टाइम ते जेका पंहिंजी पोज़ीशन इहा आहे त कॉटन में जेॾी महिल रेट अची वियो अथव, लेट लिसन टू बी वेरी वेरी केयरफुली। सर वी आर लिसनिंग यू, सर वी आर लिसनिंग यू। 6,500 रुपया ऐं 6,400 रुपया जॾहिं रेट थियो फुटी जो, 1,000 रुपया चूडाई वई हली, बाक़ी 5,000 कुछ बचा, 2,500 आया हारी जे हिस्से में, 2,500 ज़मींदार जे हिस्से में आया। रिज़ल्ट इहो थियो ज़मींदार फुटी खे स्प्रे करणु बंदि करे छॾियो आहे, बाण ॾियणु बंदि करे छॾियो आहे। हू फुटी ते ख़र्च कोन पियो करे, हींअर ख़र्च इन करे कोन पियो करे जो हुनजो ख़र्च कोन थो निकिरे। फुटी जे एकड़ जी काश्त जी क़ीमत आहे हिन टाइम ते 1,35,000 रुपया एकड़, जे 6,000 रुपया आहे त पोइ ही फुटी जो ख़र्च आबादगार कोन लाहे सघंदो, इहो ॻीची में पवंदो। इंडिया जी आउं तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां जी। कॉटन जे अंदरि रिसर्च में असां वटि जेका रिसर्च आहे, असांजी एग्रीकल्चर जीडीपी जी 0.80% 18% असां रिसर्च ते ख़र्च पिया कयूं। इंडिया रिसर्च ते 19% ख़र्च पियो करे जी। इंडिया जे अंदरि जेको आहे हिन टाइम ते पेस्ट फ्री कॉटन जा सीड 22 सीड आहिनि जेके पेस्ट फ्री आहिनि। असां वटि हिकिड़ो जेको आहे सो कॉटन जो सीड पेस्ट फ्री कोन्हे, जंहिं ते पेस्ट न लॻंदो हुजे, जंहिं ते थ्रिप्स न लॻंदी हुजे, जंहिं ते वाइट फ्लाई न लॻंदी हुजे, जंहिं ते पिंक न लॻंदी हुजे। असां अहिड़ो को बिज कोन्हे। इंडिया में अहिड़ा 22 बिज आहिनि। इंडिया जे अंदरि मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि कई, मां थोरी देरि 2 ॾींहं पहिरीं बि ॻाल्हि कई त तव्हां वाघा ते हलिया वञो, वाघा जे परे पासे 5 किलोमीटर परे इंडिया वारे पासे कणिक लहे पई 72 मण एकड़ जी। वाघा जे हिन पासे लाहौर वारे पासे कणिक जो एवरेज अचे पियो 29 मण जो। छा आहे उते रिसर्च आहे। हू इज़राइल सां हींअर गॾिजी नवां सीड पिया कनि, उते रुगो रिसर्च ते कमु पियो थिए। पाण वटि रुगो चवण वारी ॻाल्हि आहे, सेकंड एशिया जो सभिनी खां वॾो रिसर्च जो इदारो फलाणो एशिया जो सभिनी, पाण हर शइ एशिया खां सभिनी खां वॾी आहे, हर शइ ठीक है जेका शइ चओ एशिया खां वॾी, रिसर्च इदारो एशिया खां वॾो, कॉटन सीड कारपोरेशन एशिया खां वॾो, सीड कारपोरेशन एशिया में सभिनी खां वॾो। रिज़ल्ट एशिया जो 0% रिज़ल्ट हिते को रिज़ल्ट कोन्हे, रुगो ॾटा कूड़ ठगी फराड ते पाण हलूं पिया। उन जे अंदरि एग्रीकल्चर जो पाण मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वठो। जी सर जी सर जी सर अवांखे ॿुधो पियो सर। पाकिस्तान जो 70% माण्हू एग्रीकल्चर सां रिलेटेड आहे। ठीकु। तव्हां हुननि खे बुख मारींदा, तव्हां हुननि जी कॉटन जा 6,000 ॾींदा, हुनजो माशी क़तल कंदा। यादि रखिजो अॼु जी पोज़ीशन आहे। मां हिकिड़ी मीटिंग में वियोसि इस्लामाबाद में, उते जेको आहे मिनिस्टर सभु वेठा, मूं हुननि खे चयो, मूं चयो आऊं 70 साल जो पोड़ो आहियां, ज़मींदारी कयां पियो, पर मुंहिंजी औलाद जेका आहे हाणे वधीक वञण लाइ तयारु कोन्हे। हू चए थी बाबा असांखे हिन धंधे में कुझु मिले ई कोन थो। ही नौजवान नस्ल जेका बाग़ी थिए पई एग्रीकल्चर खां, मूं चयो ओॾी महिल तारिक बशीर चीमा उते वेठो हो, पंजाब जो चीफ मिनिस्टर वेठो, मूं चयो नौजवान नस्ल खे तव्हां बाग़ी पिया कयो, एग्रीकल्चर खे छो रुगो सूरनि इंफ्रास्ट्रक्चर एग्रीकल्चर में आहे कोन। भला मूंखे ॿुधायो बाराड़ी में गैस आहे, कोई गैस आहे?
चलो बराड़ी में 20 सही। कलाक लाइट कोने, बराड़ी सही में पिया रोड चओ। कोने, सही बराड़ी पिया में चओ। अस्पताल कोने, असां पाणी सर। वटि फैसिलिटी कोने, सर पाणी असां वटि कोने। रेट बि कोने, सर छा मतिलबु असां पाकिस्तानी पा- शहरी कोने का? बिल्कुल सही पिया चओ, बिल्कुल सही पिया चओ ज़ाहिर साहब। जवाब ॾियो न। 100% सां मुतफ़िक़ आहियां। ज़ीरो। इंफ्रास्ट्रक्चर जी मां ॻाल्हि कई, फसुल लाइ सर पाणी कोन्हे। भला मूंखे ॿुधाए, अल्लामा इकबाल छो चयो जिस खेत पे बैकग्राउंड को मुयसर न हो रोजी, उस खेत के हर खोश है गंदुम को जला दो। चलो सर, इहो त आबादगार हींअर कॉटन जे फसल खे साड़ण तयार आहिनि। मां चयो आहे सभिनी खे फुटी जा ट्रक खणी वञी मिलुनि जे साम्हूं ॾिसिजासीं, साम्हूं सर, साड़े छॾियो। सर, सर, प्लीज़, सर। अहिड़ी फुटी पोखण जो फ़ाइदो सर प्लीज़ साईं ज़ाहिर साईं कोई फ़ाइदो कोन्हे, मां तव्हांखे जी ॿुधायां। जी ज़ाहिर साहब आउं वरी ॿीहर वटि अचां पियो। साईं महमूद बादशाह साहब, हाणे 2-3 ॻाल्हियूं आहिनि। हिकु त अवां अगरि ज़ाहिर साहब जी ॻाल्हि ते कमेंट करणु चाहियो त इट्स योर ओपिनियन, पर सर हे को मामिलो आहे त असां वटि जेके फुटी जा जेके क़िस्म थियनि था पिया, उन लाइ लाज़मी थो थिए त उन्हनि ते स्प्रे कया वञनि। आख़िर असां वटि रिसर्च वारो कमु छो न पियो थिए? जेका ॻाल्हि साईं ज़ाहिद भुरड़ी साहब कई, त असां उहे ॿिज पोखियूं जिन्हनि ते ख़र्च बि घटि थिए ऐं उन्हनि जी उपत बि वधीक अचे, जीअं ॿियनि मुल्कनि में थिए पियो। हिकु मिसाल साईं ज़ाहिद साहब ॾिना। हा साईं, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त दुनिया में ज़रात जूं जेके बि शयूं हुजनि न, पुठे खे तव्हां छॾे ॾियो। जी सर। उन जे जॾहिं तव्हां को बि अघु तय थिए थो, उन सां गॾु क्वालिटी पैरामीटर ज़रूरु हूंदो आहे। बिल्कुलु सही। कॉटन में दुनिया में जेको वॾे में वॾो कॉटन जो पैरामीटर आहे सो स्टेपल लेंथ आहे। उहो अगरि असीं उन खां डिनाए था करियूं त भले असीं डिनाए करे सघूं था। नंबर 2 मॉइस्चर कंटेंट आहे, हुनजो कलर आहे, उन बिल्कुलु अघु जेको आहे सो डिफरेंशिएट 50-100 रुपया ई थींदो हुजे, पर उन ग्रेड जे हिसाब सां ज़रूरु थिए थो। अगरि तव्हां बलोचिस्तान जे कंहिं ग्रोअर खां पुछी ॾिसो, असां इन शयुनि खे फॉलो करियूं पिया। बलोचिस्तान जी पुटी सिंध ऐं पंजाब जी पुटीअ खां 1000 रुपया महांगी थी विकामे। हा, उहा ॻाल्हि अलॻि आहे त उते जिनिंग फैक्ट कोन्हे, उते खाइण जा ख़र्च वधंदा आहिनि। हू साउथ पंजाब में हिते था वञनि, इन करे रेट हुनखे घटि थो मिले। सो क्वालिटी नंबर बी, ऐं साईं खे रिक्वेस्ट सीपी जो बाइंग तय कयो आहे, उनखे स्टडी करे वठि त उहो फुटी जेका फुटी हूंदी उनजो रेट तय थियो आहे या पर्टिकुलर ग्रेड जी पर्टिकुलर ग्रेड जी रेट 8,500 रुपया जेकर ग्रोअर खे उन ते स्टेट ते हैरान आहियां जूं शयूं असांजे काश्तकारनि खे अञा ख़बर कोन्हनि। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जो ज़िक्र आहे त इंडिया में असांजी कॉस्ट प्रोडक्शन में तक़रीबन 50% जो फ़र्क़ु आहे। इहा इन ॻाल्हियुनि ते बहस करे चुका आहियूं। कॉटन में हिंदुस्तान एतिरी इन करे विच में थोरा साल आई, GMO जो कॉटन सीड कयो वियो। पाकिस्तान में BT कॉटन नाले सां आई ऐं असांजी कॉटन 8 मिलियन बेल्स उहो सीड ख़तम थी वियो। हाणे वरी उहो बिज आयो आहे, माण्हुनि जो चोरी आंदो आहे, जंहिंजे करे कुझु प्रोडक्शन बहितर थियण जी माण्हू उमेद बि हुई। पिंक बॉल जो अटैक कुझु घटि थियण जी उमेद हुई वैराइटीज़ ते, जंहिंजे करे असांजो हो। पर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असां त चयो त 1000 रुपया बि जे ग्रोअर खे मिली वञनि, अहिड़ी सूरत हाल ॾिसंदे कमेंट कयोसीं त बि जेको आहे सो सुठो आहे। हाणे 6000 रुपया 6.5 ग्रोअर खे इन में वॾो नुक़सानु थींदो। ऐं जेका थोरी घणी हिन वक़्तु पाकिस्तान में पुटी थिए पई, उहा उन में वरी जेको इनिशिएटिव हिकिड़ो आयो आहे, उहो इनिशिएटिव निकिरी वेंदो हलियो, अगरि मौसमी सूरत हाल खां पुटी बची सघी त। ठीकु आहे साईं ज़ाहिद भुरड़ी साहब, हाणे असां छा कंदा प्रोग्राम जे आख़िरी हिसे में आहियूं। सजेशन्स छा आहिनि हुकूमत लाइ अव्हां वटि? छा करणु घुरिजे फौरी तौर ते हुकूमत खे? साईं पहिरीं ॻाल्हि आहे, सभिनी खां पहिरीं पीपल्स पार्टी गवर्नमेंट में 2 टे शयूं सुठियूं थियूं। कणक जो रेट 4000 थियो जी, कमनि जो रेट हिन साल 450 रुपया इंडस होटल में मज़दूर वसाण साहब मुंहिंजी मौजूदगी में ऐलान कयो त हिन साल रेट हूंदो। पीपल्स पार्टी जे करे असांखे रेट मिलनि पिया। मुंहिंजी सजेशन हिकिड़ी इहा आहे त असां जेॾीमहिल कणक पोखियूं था, तेॾीमहिल फूड इंस्पेक्टर अचे थो असांजे गुदामनि में, असांजे घरनि में छापा हणी मुख़्तियारकार AC सां गॾु कणक खणियो थो वञे आबादगारनि खां, ओॾीमहिल कानून बिल्कुलु हरकत में हूंदो आहे। जेॾीमहिल असांजो आबादगार ढल में 4 ॾींहं देरि करे थो, ओॾीमहिल हुनजो माल काए वञनि था, ओॾीमहिल कानून हरकत में हूंदो आहे। अॼु मिल ऑनर आसिफ साहब जो चयो बि नथा मञनि, प्राइम मिनिस्टर जो बि चयो नथा मञनि, 8,500 रेट नथा ॾियनि, उन लाइ जेकॾहिं कानून कोन्हे
वो मुझे लाए तमाम दुख जड़ी गाल होंगी। हालांकि पीपल्स पार्टी के आओ एग्रीकल्चर जो पॉइंटर समझा तो पीपल्स पार्टी दौर में पहिरें दफ़ा कणक एक्सपोर्ट थी, शयूं जेके एक्सपोर्ट थी पीपल्स पार्टी दौर में असांखे वफ़ाक़ी हुकूमत में का उमेद कोन्हे। सदर आसिफ अली ज़रदारी में असांखे वॾियूं उमेदूं आहिनि, असांखे रेट मिलणु खपे। ॿियो रिसर्च जो कमु कोन थींदो, एशिया जा जेके वॾा वॾा रिसर्च जा इदारा ऐं कमु ज़ीरो, रिसर्च में वधि महनत करणी पवंदी। ही सभु इदारा चवां थो बंदि करे छॾिजनि। पाकिस्तान रिसर्च काउंसिल, सकण जो इदारो, नौकरी फलाणा सभु इहो बजट तव्हां ॾेई छॾियो प्राइवेट सेक्टर खे। प्राइवेट सेक्टर सीड डेवलप करे, जेसिताईं पेस्ट फ्री सीड कोन ईंदो, जेसिताईं पाकिस्तान अॻभरो सीड में कोन थींदो। मां पहिरीं चई चुको आहियां, पोएं साल कणक जो सीज़न हो, 99% ॿिज रहीम यार ख़ान जो आयो पे। केॾां वेही पंहिंजा जेके एशिया जा वॾे वॾा रिसर्च जा इदारा ओॾे टंडो जाम यूनिवर्सिटी फलाणो हिकिड़ो ॿिज जूं 13 कटरा कढी चवंदा असां वॾो कमु करे छॾियो। जेसिताईं रियल एग्रीकल्चर खे तव्हां सीरियस कोन वठंदो, ही 70% पाकिस्तान जो 19 करोड़ पाकिस्तान जो मसलो आहे। एग्रीकल्चर ब्रेड एंड बटर आहे 19% पाकिस्तान जो। महिरबानी करे एग्रीकल्चर खे सगारो कोन त मुल्क सगारो थींदो, न त मुल्क इहो ई हूंदो जीअं पाण चोथों नंबर कर्ज़ खणण वारा मुल्क थी विया आहिनि दुनिया में माशाल्लाह। IMF का 40 नंबर ते ईंदासीं, 40 नंबर ते ईंदासीं। ठीक है शाह साहब, छा सजेशन्स आहिनि, छा तजवीज़ूं आहिनि ऐं हुकूमत खे हिन टाइम छा करणु घुरिजे? नज़र में वफ़ाक़ में हुकूमत हिकिड़ी ई आहे ऐं मुंहिंजी नज़र में जेको अॻे महीने में 50-70 से घटि थी वेंदी हली ऐं वरी हींअर ॿारनि वांगुरु जेको रेट तय कयो वियो आहे ऐं हुनजी मज़म्मत थो करियां। आबादगार बोर्ड जे फोरम ते का बि सियासी पार्टी हुजे किथे बि हुजे, उन्हनि मुंहिंजे ख़्याल में कोई बि क़िस्म जो को बि फुटीअ जे लाइ मुस्बत क़दम कोन खयो आहे, जंहिंजे करे पहिरीं बुड में अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो। आउं तो तव्हांखे ॿुधायां त कंहिंखे का DAP, कंहिंखे का यूरिया, का बि शइ जेका आहे न मिली। वेतर बजट में जेको आहे सो टैक्स हणी उन्हनि शयुनि खे महांगो कयो वियो आहे। माण्हुनि जे नुक़सान जो को बि अज़ालो कोन थियो। इलावा 12 एकड़नि ताईं जी 5000 रुपया एकड़ ते 100 साल खां पोइ माण्हुनि खे इलाइक़नि में काफ़िनि में मिलिया। सो मूंखे नथो लॻे त का फुटीअ में का अहिड़ी फौरन का तब्दीली ईंदी जंहिंजे करे को रेट सरकार का मूवमेंट कंदी। बाक़ी अगरि मिलूं हलणु शुरू थी वयूं ऐं मिलुनि को ख़रीदारी शुरू कई उनजे करे का बहितरी अचे त अचे। बाक़ी सरकार वारा असांखे रुॻो हू चवंदा आहिनि त हरी बत्तीअ जे पोयां साई बत्तीअ जे पोयां पिया ख़बरूं कंदा ऐं उन सां असांखे को बि ऐं कंहिं क़िस्म जो फ़ाइदो कोन्हे। असां 2 महीना पहिरीं इहा ॻाल्हि कई हुई त ही फॉल्टी मैकेनिज़म तय थियो वियो आहे ऐं अॼु बि असांजी ॻाल्हि थो चवां त जेको सपोर्ट प्राइस इहो असां शाह साहब सजेशन्स छा आहिनि हिन में? असांजी सजेशन हिन में इहे आहे त सरकार जेको आहे सो ग्रो विकिणे पियो ॾिसो उनखे चई सघे थी तव्हां 8.5 इहो वठो, तव्हांजी अॻियां कुटियुनि जा जेके इशूज़ आहिनि असीं सॉल्व था करियूं। हिन वक़्तु इन ॻाल्हि करण जी ज़रूरत आहे। अगरि हू चवनि पिया त असांजी जिंद कॉपी तव्हांजे टेक्सटाइल मिलर असां खां नथो वठे त उन्हनि खां ॻाल्हि आहे की उहे पैसे ॾेई उहा ख़रीदारी करे केॾा 15-20 अरब रुपया हींअर उछलाए ऐं उन ॻाल्हि खे सपोर्ट हिकिड़े पासे 100 अरब रुपया ॾियो था ऐं टेक्सटाइल इंडस्ट्री पूरी खे सपोर्ट करियो था। ॿिए पासे लखी ग्रोवर आहिनि, उन्हनि जेके पहिरीं नुक़सानु थियल ऐं सिंध जो जेको ज़मीनदार आहे उहो पाकिस्तान में हिन वक़्तु वधि में बोर्ड सटाए नुक़सान में ज़मीनदार आहे। उनजी फसल पैदा थियल आहे, उनजी फसल उन में जेका सपोर्ट कयो त छा थियो। पर ॻाल्हि आहे उनजे पोयां का हिन वक़्तु का ऑफिशियल मीटिंग बि न थी आहे जेका इहा चई वई त हीअ अघ में एॾो डाउनवर्ड ट्रेंड तक़रीबन 40% रेट खां 6000 रुपया थी वियो, 40% रेट घटि थी वियो आहे। डॉलर वधी वियो आहे पर असांजी फुटीअ जो रेट जेको आहे सो घटि थींदो थो वञे। इनखे केर बि इन ॻाल्हि खे ॾिसण लाइ तयारु कोन्हे को। वॾी महिरबानी महबूब नवाज़ शाह साहब ज़ाहिद बुल्की साहब ॿिन्हिनि मौज़ूअ में मुंहिंजी वॾी महिरबानी। नाज़रीन अवां फुटी जे फ़सुल जे हवाले सां ॿिनि आबादगार अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐवान ज़राअत ऐं आबादगार बोर्ड जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीअ को वफ़ाक़ी हुकूमत 8000 रुपया फ़ी मण फुटी जो अघु मुक़ररु कयो आहे। इहा उहा फुटी न आहे जेका अवां आबादगार खां हारी खां वठो था पिया, बल्कि इहा उहा फुटी आहे जॾहिं उहा फुटी कपह में कन्वर्ट पई थिए ऐं कपह में कन्वर्ट थियण खां पोइ कारखाने में अचे थी पई। वफ़ाक़ी हुकूमत इन जो अघु मुक़ररु कयो आहे त इहो सिधो सओ
आबादगार बोर्ड आबादगार अॻुवाणी चवणु आहे त सिधो सो हारियुनि सां आबादगारनि सां ठगी पई थिए। वफ़ाक़ी हुकूमत खे इन मामले ते पंहिंजी रीथिंग करणु घुरिजे। जेको 8,500 रुपया अघु मुक़ररु कयो वियो आहे उहो आबादगारनि खे ॾियणु घुरिजे। प्रोग्राम जे वक़्त में पुॼाणी थी थो पचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।